नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्ज़िअतिन अम्मा अर्ज़अत व तज़उ कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा व तरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ काबिल सद एहतराम उलमाए किराम ऐं हाज़रीन जमात भेड़ो शहर जे इन अज़ीम शान तारीख़ी मदरसे जो ही सालाना जलसो आहे जंहिंमें अवां जी शिरकत मुहब्बत ॿुधाए थी त क़ुरान पाक जा आशिक़ अञा मौजूद आहिनि। गुनाहगार ज़रूर आहियूं, कोताहियूं ऐं ग़लतियूं भी आहिनि, पर मुसलमान जे दिल में मिठे मुहम्मद सां ऐं क़ुरान पाक सां सच्ची मुहब्बत आहे। चओ से ऐं अॼु जे हिन जलसे में अवां खे बुज़ुर्ग आलिम ॿुधाईंदा, पर मां पंहिंजे तरफ़ां अर्ज़ कयां पियो त पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजी हयातीअ में तय करे छॾियो, बल्कि हिकिड़ो अज़म ऐं कसम खणी त हियो करे छॾियो त हिन क़ुरान ऐं मिठड़े मुहम्मद सां बेवफ़ाई ॾाढा ॻाल्हायो। चओ सही। अल्लाह पाक फरमायो क़ुरान मजीद में इन कलमे जे करे, मिठे मुहम्मद पाक सां मुहब्बत जे करे मुसलमान तोड़े गुनाहगार हूंदो, कमियूं कोताहियूं हूंदियूं, पर मुसलमान नाले जुड़न जे करे, इस्लाम के कबूल करण जे करे अल्लाह पाक इन्हनि खे जन्नत में मोकिलींदो ऐं दुनिया जा काफ़र ॾिसी करे चवंदा रुबमा यवद्दुल लज़ीन कफ़रू लौ कानू मुस्लिमीन। भली माल न हुजे हा, दुनिया न हुजे हा, जमीन कारखाना फैक्ट्रियूं न हुजनि हा,
पर असांखे कलमू हुजे आ मिठे मुहम्मद वारो असां मुसलमान हुजऊं आ जो हिननि मुसलमाननि वांगुरु जन्नत में वञूं आ। थोड़ो तवज्जो खपे तव्हांजो वक्त मथा ज़ुहिर जो आ। वॾे में वॾो ज़ोर जेको हुयो हुजूर जे दौर में वो कलमे पढ़ण जो हुयो जो काफर मुशरिक ज़िद्दी ईज़ायूं तकलीफ़ूं ॾिनऊं ॻाल्हियूं ॿुधऊं पर कलमे पढ़ण लाइ तयार न थिया। अव्हांखे मुबारक आ जो बिना झेड़े जंग जे कलमू पढ़ी छॾियो अथव। अल्हम्दुलिल्लाह नथा चओ न तवी नबी पाक जा मोजज़ा ॾिठा न तवी नबी पाक जी ज़ियारत कई न तव्हां मिठे मुहम्मद करीम जो दीदार कयो। 14 सदियूं गुज़रियूं आहिनि 15वीं सदीअ जो 42 साल पियो हले। अज भी भेड़ो में इलाके में चइनी तरफन का कलमे जो आवाज पियो अचे। इहो कलमू तव्हां अण ॾिठो पढ़ियो आ न ॾिसण जो शर्त न मिठे मुहम्मद जे ज़बान मां वाइज़ ॿुधण जो शौक़ो बस इन क़ुरान जो चयो मा कान मुहम्मदुल अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबिय्यीन। बलोचन जा मोटन गरीबन अमीरन जडी जो कुरान पाक जी खबर बुधी तो मिठो मुहम्मद मां अल्लाह जो रसूल ऐ आखिरी नबी आ तो सबनी बिना देर जे कलमू पढ़ी करे मुसलमान थी करे इस्लाम भी कबूल कयो कुरान के भी सीने से मिलायो। तो मां अज हिन जलसे में अर्ज पियो कया खबर ना है मता जिंदगी जो कंहिंजो ही आखिरी जलसो हुजे इहो अज़म इरादो करे निकिरजो त जीअं नबी पाक ते कलमू पढ़ियो आ ईअं नबी पाक जे तरीक़े ते हलंदासीं इंशाअल्लाह। ज़बान वारी आ अंदरी बाबा मिठा ॻाल्हायो जिए कलमू पढ़ी करे तवी मुसलमान हुजण जो सबूत ॾिनो आ। अज इहो इरादो करे निकिरजो त पैगंबर जे तरीक़े ते हलंदासीं। ॻाल्हायो समूरा नबी पाक ज़िंदगी जे अंदर जेको सबक ॾिनो वो सबक तव्हां जे साम्हूं उलमा बयान कंदा। मां हिकु अधु सबक अवां जे साम्हूं अर्ज़ पियो कया। मुझे मिठे मुहम्मद पाक फरमायो त जेको यतीम जे मथे ते हथ रखंदो जेतरा हथ जेठों वार रहींदा ओतरा अल्लाह उन बाने जा गुनाह माफ करे छॾींदो। मुझे महबूब पैगंबर फरमायो फितने जे ज़माने में जय मां मुहम्मद जी हिकड़ी सुन्नत जिंदा कई 100 शहीद जो सवाब। तैयारी आहे हुजूर जे सुन्नत तरीक़े ते हलण जी तैयारी आहे इरादो पक्को आ। अज असां परावा माल खाई करे अज परावा हक खाई करे अज असां ज़मीनूं कब्जा करे अज असां माण्हुनि जे मथां ज़ुल्म करे वॾा माल वॾा सामान वॾियूं ज़मीनूं त ठाहियूंसीं पर ॿुधो पैगंबर करीम जो फरमान पाण फरमायो जे हिकड़ी गिराठ कंहिंजी सोरी क़यामत में 7 ज़मीना रब मथे ते रखंदुसि। जंहिं मोहब्बत सां आया हो उन मोहब्बत सां इरादो कयो त रब खां घुरी खाईंदासीं ऐं रब चो सभु कुझु ॾिनो आहे। हराम में न अॼु मज़ो आहे हराम में न सुभाणे मज़ो आहे पर अञा भी मां अर्ज़ु कया हराम खाइण वारो माण्हू आखिरत में त लोड़ींदो ई लोड़ींदो पर दुनिया में भी पो मरंदो जेसी ताईं दुनिया जा मज़लूम इन ज़ालिम खे ॾिसंदा न। जॾहिं चीचलाए मरी तड़पी करे दुनिया में वेंदो छो त रब खे पंहिंजो क़ुरान भी प्यारो आहे रब खे पंहिंजो नबी भी प्यारो आहे जो रब खे पंहिंजे नबीअ जो फरमान भी नथा ॻाल्हायो। दुख सां चवणो थो पवे त
तो दावा पे कयूं एडी वडी ऐ दावा सच्ची भी आहे त कलमे पढ़ंदड़ उम्मती नबी जो भली उम्मता वडो शान ऐं मर्तबो आ तो भी असा सन्नी सुकीअ ते कूड़ पिया ॻाल्हायूं ऐं क़ुरान पाक मथे ते खणी छड़ो बकरी हलाइण जे लाइ भी हिन खे कश में क़ुरान आ त हिकड़े पासे ॾऊं 2.5 किला ॾींदी आ 3 त फर ॾींदी आ सच ॿुधायो ज़रूरत आहे इन कूड़ ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे खीर में पानी मिलाए करे जिनसन में मिलावट करे छो इन दफ़े माण्हू रड़ियूं पिया कनि त वण खड़िया बकरियूं खाइण लाइ तैयार न हो ये दवा वारियूं कंपनियूं जिन ज़हर पे हलाई खुदा इन्हनि खे हिदायत ॾे किरोड़नि जूं गाॾियूं स्कीमा आफीसा पर इन्हनि क़ौम खे तबाह करे ऐं माण्हुनि जो नत नी पोड़ियो हिकु हुन डाउन जा मोल ॿियो मुहागु घाटे टोड़ खुदा हिन जी पाड़ पटे महल सां सभु आमीन गॾे त चओ आस्ते था चओ मौलाना फजलुर रहमान त पेरे ॾींहुं चयो त चंडे ॿार जा पेर पींगे में पधरा सुमारे से सऊं त डुल मथां नथा ॻाल्हायो पर माण्हुनि न पे मञो त मुला चरिया आहिनि ऐं मुला ज़ाती दुश्मनीअ में आहिनि पर जॾहिं ख़बर पई त हाणे माण्हुनि जो मथो ऐं दिमाग़ टिकाणे लॻो आहे त वाकई हीअ शइ का ॿी आहे हाणे मां वांगे अर्ज़ु पियो कयां त दुआऊं बि घुरो ऐं उलमा जे सॾ ते बि अचो 16 मस्जिदूं ड्राथियूं अथऊं घणियूं वाहन ते बचल छा म्याणी बिराज का जेके वाह पिया निकिरनि हिन पासे ॾे घर ठाथऊं साल अॻु में सॼो मुल्क पट कयूं हाणे 16 मस्जिदूं आचर जी रात जो मशीनरी काए ऐं उहे ठाथऊं जिन में कई तारीख़ी मस्जिदूं आहिनि जंहिंमें अमरोटी मस्जिद भी आ हज़रत सईद ताज महमूद अमरोटी जे ज़माने जी जीअं हुन मस्जिद में साईं वेठा अमरोट वारीअ में तीअं हिते भी वेठा उहा मस्जिद उन ज़माने में बची ही हिननि उहा वरी ठाथी आ अंग्रेज़ मोटी विया पर हे अंग्रेज़नि जा पुट न पिया मुड़नि मां अवां को पुछां थो इहो मस्जिद ड्राइण वारो सिलसिलो तव्हांखे वणे थो ॾाढा ॻाल्हायो सुभाणे जुमे नमाज़ उते पढ़ण जो जुमायत ऐलान कयो आहे सकर में सुभाणे छा आहे चओ सही पुराणे स्टाफ जे पोयों पुल जे पेरियों जेको पंहिंजो आख़िरी वाह वाह परियों अचबो इन किनारे ॾो रस्तो आहे जुमे जी नमाज़ ते जमायत 11-12 खां पहुचे उलमा समूरा गॾु थींदा ऐं तव्हां मूं हिकु बि न रहे इरादो त कयो इंशाअल्लाह इरादो त कयो समूरा सुभाणे जुमो सखर में ओ इन वाहन जे विच ते मस्जिद तव्हां खे कंहिं पा नज़र ईंदियूं आलिम तव्हां हलिया थो सभु उते शरीक थियो त ख़बर पए इन दीन ऐं क़ुरान जे दुश्मननि खे त अञा मस्जिद ने क़ुरान जा आशिक आहिनि इरादो आहे समूरनि जो अरमान मौलाना जन के असी वोट पिया ॾियूं नचूं पिया झुमरियूं पिया हणूं हमपोशूं पिया हणूं उहे माण्हू बि चुप हिन वरी बि वीचारा मुला मौलवी उथी करे ऐं पंहिंजे मथनि सां कफन ॿधी ऐं मैदान में हेड़ो हराम खोर बि आयो जे माण्हुनि जा घर ठाथा मुल्क ठाथो मार्केट ठाथा हाणे ख़ुदा जे घरनि में अथव तो जेसिते सिरीअ में साहु आहे मस्जिदूं ठाहिण समूरा चो मस्जिदूं ठाहिण अल्लाह के पंहिंजो दीन प्यारो आ रब के पंहिंजो कुरान प्यारो आ ओ भिड़े जे इलाके वारा कयूर मुसलमानो मां रब जो कुरान पे तव्हां जे साम्हूं पढ़ियो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तवी भली उम्मत अमेरिका वारा हेड़ा इसराइल हेड़ो लंडन वारा हेड़ा हित जो बीठा है चओ न सही फर्क इहो आहे त हो भूरा भूरा बायन हे मिलियल सिलियल करल कलर फर्क छड़ो इहो आहे बाक़ी त जिन्स साॻी आहे न असांजे दीन ऐं क़ुरान ऐं मस्जिदनि मां तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी पहुती आहे जाते बांग अचे रब जो सॾु थिए तव्हां उनखे ड्राहे ऐं बेदर्दीअ सां हिकिड़ी मस्जिद में त क़ुरान बि शहीद थिया हिन जी मशीनरी जो हली आहे तो कुरान पाक भी शहीद थिया शर्म तुम्हें आती नहीं मगर
तवी मुसलमानन जे नाले खे लजायो आ तवी गैरत जा जनाजा कढी छड्या आहिनि तवा जे कानून ऐं तवा जे इन शेड्यूल ऐं तवा जे इन रिथन ते लानत आ जो तवा दिल कीअं था ॿधो त मस्जिद ते मशीनरी वञ मौलाना क़यामत थी वई न ॿियो छा बचो दुआऊं कयो त रब रहम करे माकड़ाई फसलन में जीताया मुहाग थियो अजाब मुल्क जे मथो लामारो पियो दे ऐं कीअं न ईंदो मौलाना जॾहिं ख़ुदा जा घर ठहंदा ऐं क़ुरान ते मशीनरी हलंदी त पोइ अजाब न ईंदो मौलाना त रहमत न ईंदी हाणे हथ जी वॾी दारू न दवा हाणे जेको वणेव तव्हां पिटियो ऐं कयो छा थींदो जॾहिं असांजो हाल इहो आहे पर मां वरी बि अर्ज़ु कयां तव्हांखे कहिड़ो जरे हजरत इब्राहिम नबी के आड़ा हनोशलियों बाहि बरे पई जंहिंजो तो परे परे पियो अचे उन बाहि के ॿारण जे लाइ हिकिड़े पासे को सांडरो फूका पियो ॾे वरी उन बाहि के विसाइण जे लाइ हिकु कणशी पखी पंहिंजे चुंब में पाणीअ जो कतरो कंहिं बंड मां कंहिं तलाव मां खणी ऐं हलंदो पियो अचे जाते तो पियो अचे उते उछलियूं हारियूं मोटो पियो वञे सांडरे खां पुछा कई कई तूं छा पियो करे के बाहि के मचायां पियो के बाहि दग में मतला के वरी भी फूका पियो ॾियां छा पियो ॾियां नबी से फरमायो सांडरे जे नस्ल ते लानत जाते क़यामत ताईं मिलेव उते पादर हणी कढोसि कणशी तूं छो पियो भॼे नंढड़ो पखी थी के नबी आ ख़ुदा जो उनखे बाहि मुछलियो अथऊं ऐं विसाया पियो के तुझे न फिंक ए कतरे सा बाहि विसंदी के पक है त न विसंदी पर अल्लाह जे नबी जे विसाइण बाहि जे में सजणन जे कतार में चओ त समूरा ॾाढा चओ ॾाढा सजणन जे तवा जे हलण सा पीहण सा वेहण सा निकरण सा जेकरे के ज़ालिम ते असर न पी पियो त कुरान त राज़ी थींदो रब अर्श वारो त राज़ी थींदो त मुझे दीन मुझे कुरान मुझे इस्लाम मुझे नबी जे खत्म नबूवत लाउ थियो तबलीगी जमायत वारन ता जा बच्चा मारिया हा जो तवा उन जा रास्ता बंद कया तबलीग वारा धाड़ेला फुरा कंदा रहमत ही रहमत मस्जिदन में इंदा हा ए बयान थींदा हा जलसा वाइज आलिम कुरान जो सबक पे मिले मानु खिदमत पिया कन मुसाफिरन जी तवा समूरे दीन वारन जा रास्ता हाने वरी उठिया थी वरी वरी ए पेरियों वरी खुदिला चवंदा त मुराद अली शाह के भी वतवा इमरान के भी खुदा कंदो बाहि लगंदव गरीबन के कंखे भी ना मता ता शिको चाड़ियो शिका दांत चाड़ींदा भला ही गाल तो बुधो न चवन पिया त अंदर कमरे में वेहो त पो न थींदी ई पिया चवन न तो मुराद अली शाह नालियूं साफ कंदो छा जो किरो ना थींदा गालायो छोन था हे जज के थिया फलाणे के थिया ये भला रोड ते बुहारियूं दींदा छा जो इनन के थिया जेको छिड़ियो पानी पियो पिए लाबारो पियो करे थ्रेशर पियो हलाए उन हिक गरीब के भी औ चो न थींदी न चो आहे ही असां के हिन कुरान जे रहमत ते यकीन आ तवी 5 वक्त वुजू करे ए नमाज पढ़ी अल्लाह जे दर जो सजदो दियो रब तवा जे ता भी हाणी या नमाज पो नमाज भी थे ऐं जलसो भी थे मां हाणे पंहिंजे वाइज़ खे इते ॾियां उस्ताद अब्दुल गफूर जो जलसो ना है ये असांजो पंहिंजो जलसो आ अल्लाह से न जलसे के कबूल करे ऐं रब बई जान समूरन जा सोना करे जॾहिं भी आलमन जो सॾ थे छा इरादो अथव बस वाइज पूरो आ बई हथ जॾहिं भी सॾ थे तो इंशाअल्लाह हाज़िरी लगाईंदा से अल्लाह तवां जे कदम कदम के कबूल करे जी मौलूद चंदे मां तुझे ला हाज़िर आ छड़ो कुर्सी तो उथण दे